असांजे मर्कज़ तरफ़ां जेको ऐलान कयो वियो आहे त तहरीक जी शुरूआति पंहिंजे स्कूलनि ते कारनि झंडनि ॿधी ऐं कारियूं पटियूं ॿधी इतिहाद जी तहरीक जी शुरूआति करियो। सो असां पंहिंजे स्कूल ते बाग़ ते उन जी शुरूआति करे छॾियासीं। छो त सिंध हुकूमत वफ़ाक़ जेको DR ॾिनो उन जे लाइ असांजे तंज़ीम 2-3 चकर जेके से कोशिशि कई उनखे वठण जे लाइ, पर सिंध हुकूमत असांखे उहो ॾिनो। ऐं सिंध हुकूमत वरी राति जो ऊंदाही में हिकिड़ो असां मुलाज़िम जेके आहियूं उन्हनि ते हिकिड़ो कारो कानून मढ़ियो आहे, जंहिंजो त पेंशन जेके इस्लाहत आहिनि उन में कमी कई आहे त जेको मुलाज़िम पंहिंजे 60 साल ज़िंदगीअ जा ऐं 40 साल सर्विस जा हुकूमत खे ॾिए थो, जॾहिं रिटायर थिए थो इन उमेद ते त मूंखे कुझु 5 रुपया मिलंदा जंहिंसां आउं पंहिंजो मुस्तक़बिल पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो ठाहींदुसि। पर सिंध हुकूमत उन जे वार करे उन्हनि खे जेको सो उन पेंशन इस्लाहत में घटिताई कई, जॾहिं त वफ़ाक़ उन पेंशन जे इस्लाहत में 2011, 2013, 2014, 2021, 2022 में जंहिंमें इज़ाफ़ो कयो आहे। सिंध हुकूमत उन पेंशन जे इन्हनि जेके से मरल सालनि में पेंशन जे इस्लाहत में जेको सो घटिताई कई आहे। इहो सिंध हुकूमत जो कानून जेको राति जे ऊंदाही में जेको कानून आहे इनखे असीं मुलाज़िम एताद जेके आहियूं से नथा मञूं। ऐं ख़ासि करे जेके असीं प्राइमरी उस्ताद आहियूं, जेके असीं मुस्तक़बिल जे महिमान जा जेके रखवाला आहियूं ऐं मुस्तक़बिल जे महिमाननि खे पढ़ाईंदा आहियूं, उन्हनि ते इहो कानून जेको मढ़ियो थो वञे। पाण जेके से विवाननि में वेही करे पंहिंजी रातो राति पघार 600% वधाइनि था, पर ही जेको मुलाज़िम पंहिंजो रत ऐं सत ॾिए थो इन मुल्क खे तहमीर जे लाइ, उन ते कारा कानून मढ़िया वञनि था। त इहो असीं कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। अॼु खां असां इहो जेका असां तहरीक जो आगाज़ कयो आहे, इंशाअल्लाह इहा असांजी तहरीक रंग लाहींदी। जीए उस्ताद, जीए PTLF, जीए असांजो सिंध जो उस्ताद।